गुलाब लगारी में हर साल जीअं हिन साल बि चंडोल हयार में फी सबीलिल्लाह अकेडमी पारां ट्रेलर रैली जो इनेकाद कयो वियो। ईद मिलादुल नबी सल्लम रैली लतीफ़ भाई जी अॻवानी में चंबड़ पहुती, जितां ट्रेलर रैली सां गॾु हाजी खान मेमर नासिर कादरी जी अॻवानी में सवे आशिकाने रसूल शरीक थिया, जिन जो हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ लगारी, मौलवी इमाम बख्श ईरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सवे आशिकाने रसूल पारां 6 वाटर स्टॉप ते वालियाना पुरज़ोर इस्तक़बाल कयो वियो। रैली में शिरकत कंदड़नि खे मेज़बाननि सिंध जी सूखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त हाज़रीन खे चांहि जो लंगर पिणु करायो वियो। जंहिं बाद रैली आमद रसूल मरहबा हुज़ूर जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज ऐं सरवरे कोनेन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मशहूर नातख़्वाननि फरहान कादरी ऐं साथियुनि पारां नातूं पेश कयूं वयूं ऐं दुरूद सलाम पढ़ी भरपूर अक़ीदत जो इज़हार कयो वियो। गुलाब लगारी शहर खां थींदे मीर खान स्टॉप, साबुन दस्ती, कपरी मोरी ऐं संजर चांग लाइ रवानी थी वई।